नाज़रीन बी अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं। दौलतपुर मां ॻोठ सफ़न भरिसां नौजवान ज़मीर भट्टी जो गोलियूं लॻल लाश हथायो आहे। अहम ख़बर है अवां खे अपडेट कंदा हलूं तो दौलतपुर जे ॻोठ सफ़न भरिसां नौजवान ज़मीर भट्टी जो गोलियूं लॻल लाश ठाहियो आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं ब्रेकिंग न्यूज़ है तो दौलतपुर जे ॻोठ सफ़न भरिसां नौजवान ज़मीर भट्टी जो गोलियूं लॻल लाश ठाहियो आहे। अवां सां अहम ख़बर शेयर पिया कयूं। दौलतपुर मां ॻोठ सफ़न भरिसां नौजवान ज़मीर भट्टी जो गोलियूं लॻल लाश हथायो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर पिया कयूं। दौलतपुर मां ॻोठ सफ़न भरिसां नौजवान ज़मीर भट्टी जो गोलियूं लॻल लाश हथायो आहे। एक भेरो ॿीहर अवां खे अपडेट कंदा हलूं तो दौलतपुर जे ॻोठ सफ़न भरिसां नौजवान ज़मीर भट्टी जो गोलियूं लॻल लाश ठाहियो आहे। अहम ख़बर है अवां ताईं पहुचाईंदा हलूं तो दौलतपुर जे ॻोठ सफ़न भरिसां नौजवान ज़मीर भट्टी जो गोलियूं लॻल लाश ठाहियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं गुलाम मुस्तफ़ा लाखो खान। जी गुलाम मुस्तफ़ा, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल जी, दौलतपुर सफ़न के कच्चे के इलाइक़े ॻोठ सफ़न भरिसां गचेरे जो रहवासी है 28 साल जो नौजवान ज़मीर भट्टी जंहिंजो गोली लॻल लाश हथायो आहे। दौलतपुर पुलिस के इतला ॾिनो वठण जे बदे वाक़े वारे हंधि पहुची पुलिस लाश खणाए शाहपुर जहानिया अस्पताल मां पोस्टमार्टम कराए लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। जॾहिं त वारसनि जो चवणु आहे त असांजे कंहिंसां बि दुश्मनी कोन आहे, असांजे नौजवान हिते मज़दूरी कंदो जंहिंखे बेगुनाह गोलियूं हणी क़त्ल कयो वियो आहे। जी ठीक है, वरी मेहरबानी अवां जी आगाह करण लाइ।